त ही रेडिकल साइन जा रेडिकल साइन बेमोल जी निशानी। यस सर ठीक है यस सर सिंधी में चऊं बेमोल जी निशानी ऐं अंग्रेजी में चऊं रेडिकल साइन। ही जे रकम जे मथा ही हुंदी आहे उन्हें जो सॉल्यूशन ही थिंदो आहे त पेरी उन जी बी सक कढना आयो कोई बी सक ऊ ही जेका शय आहे न हिन जो जेको खत्म करण लाए पाण ॾिसो एक एक्सरसाइज में कयो हुयो न ओ एक्सपोनेंशियल फॉर्म मां आणे उनखे सिंपलीफाई कयो थे यानी हिन जी कीमत पाण घणी ते रखी बाबा रकम ॾिसी छॾी न यस सर थोरो हिकिड़ो अंदाज़ो लॻायो ही रकम बि असांजी चौरस आहे यस सर 5 5 25 Yes, sir. ठीक है ना Yes, sir. ही b2 4 Yes, sir. y स्क्वायर तरह y स्क्वायर Yes, sir. हां ना ही x क्यूब जो स्क्वायर यस सर ऐं वरी ही ॾिसो फार्मूला बाप ने लगाए थोड़ी हिकड़ी जजमेंट जे करे पाण रफली लगाए ॾियूं था ही फार्मूले तहत 2 ज़रबिया 5 x क्यूब इनटू 2 y स्क्वायर फिर इसको 1 2 10 दाए दो v यानी ही जेका विच वाली रकम आहे न यस सर ही बिनी रकमन जी ज़रब उपत जी बीणा Yes, sir. डबल आ Yes, sir. हाणे तव्हां खबर पइजी वई त असां कहिड़ो फार्मूलो अप्लाई कंदासीं कहिड़ो अप्लाई कंदासीं फार्मूलो तव्हां पंहिंजी प्रीवियस नॉलेज में ॾिसो कहिड़ो फार्मूलो अप्लाई कंदासीं बताओ बेटा ये तो बेटा मैंने एक हिंट दी है मैं बात कर रहा हूं a plus b होल स्क्वायर एक ही फार्मूलो पाण के घुरबला जरूरी कोना तो पूरी एक्सरसाइज में इहो ही हले पर इन सम में ॾिसूं पिया न Yes, sir. तो ही फार्मूलो पाण के लगे तो ही असां थोड़ी टेस्ट में करे वरतीसी ही फार्मूलो आहे रिक्वायर्ड फार्मूलो जेको पंहिंजो आहे a + b जो होल स्क्वायर बराबर a स्क्वायर प्लस 2ab प्लस b स्क्वायर प्लस b स्क्वायर ठीक है Yes, sir. हां हेड़ी शक्ल ॾेई छॾियो रकम के यस सर यानी हिन जी बी सग जे निकतल आ न Yes, sir. दी कढी छॾियो कढो 25x पावर 6 जी बी सग बाहर कढो सही हो पंजवी सर 5x स्क्वायर 5x स्क्वायर 5x स्क्वायर स्क्वायर त तॾहिं अचे हा जॾहिं ते पावर 4 हुजे हा क्यूब 5x पावर क्यूब ते ठीक है ॾिसो हिन जो मतलब ही हुंदो आहे या साॻी रकम हेतिरा टाइम मल्टीप्लाई थे यानी जॾहिं असां इनके ही ज़रब कंदासीं त ही मिली वेंदी Yes, sir. हां 5 ज़रब 5 पंजवी x क्यूब जो स्क्वायर सही x पावर 6 x पावर 6 यस सर पा ही समझो पावर ऑफ पावर छा थींदो आहे Multiply. हां न मल्टीप्लाई थींदो आहे पिटिक 6 ही ओके थी वई यस सर वरी प्लस 2 जा प्लस 2 इनटू फर्स्ट टर्म जा फर्स्ट टर्म पाण कढी छड़िया न केडी कढिया 5x क्यूब 5x क्यूब ही पाणी निकतल आई भैया 5x क्यूब स्क्वायर से इलेक्ट्रिक्स बुधाया न वो जगह बुधाया था हरी हां यार आपको बुधाया था बुधाए बाबा हाणे ही ॾिसो अञा ही थींदी आहे ही जेका आहे न बिनी रकमन जी ज़रब उपत जी बीण डबल ही आहे न ब यस सर a b ही a ही B. b ही b रकम हिन मां निकरंदी 2y स्क्वायर अचां तो ने बोल 2y स्क्वायर जो स्क्वायर इते केड़ी साइन ईंदी माइनस प्लस प्लस ईंदो प्लस ये सब रकम प्लस में आ इनमें त हां माइनस वारी त गाली अन्या इते किते हुजे तो को पाण सोचू भला को गलत बुधाई या सही बुधाई पर इते त यो हां प्लस ही आ प्लस हां इते केडी टर्म ईंदी 2y स्क्वायर जो होल स्क्वायर
ठीक आहे न Yes, sir. ही तो ॾिसो अलजबरा जी रक़म आहे Yes, sir. हाँ? नंढे क्लासनि में पाण जेका अंकनि जी पढ़ी आया आहियूं Yes, sir. ही जेको आहे हिते त हाणे जेको ज़ाहिर आहे त पाण अंगनि जी त हाणे हिते त मामलो वधंदो न Yes, sir. वरी अॻिते तव्हां वेंदव त ॿिया मामला हो यानी हितां खां ॻाल्हि हिकिड़ी हले थी ज़िंदगी साॻी सेंस जेका ज़ाहिरी प्लस जेका टू एड माना पश्चिम एड करण हाँ। कहिड़े सेंस खां ही जेका असांजी लाइफ में या ज़िंदगी में माना जो सेंस माना कहिड़ी जेका हिसाब किताब में जॾहिं यूज़ इस्तेमालु थींदो आहे ज्यादातर ही जेको आहे न इनमें मिसाल तौर हिकिड़ो असां टॉपिक आहे लॉगरिथम ठीकु आहे जी उन में लॉगरिथम में मथे ई मथे लिखियो आहे त भई ही जहाज रानी वारे सिस्टम में कमु अचे थो ठीकु जहाज जेके बेड़ा या ये लॉग उन्हनि बाक़ाइदा मतिलबु चार्ट हूंदा आहिनि उन सां गहराई या जेके मथे आहिनि ऊचाई इन सां ताल्लुक़ हुनजो पवे थो Yes, sir. ऐं मैट्रिक्स इन में हुआ त हुनमें इहो थो हुजे त भई जेको आहे बिज़नेस में उहो कमु अचे थी Yes, पर sir. ॾिसो मैथ जा काफ़ी क़िस्म आहिनि ही जेका मैथ रोज़मर्रा ज़िंदगी जे इस्तेमाल लाइ माण्हू सवाल कंदा आहिनि Yes, sir. त भई हिन जो फ़ाइदो कहिड़ो आहे ही काम खां था पढ़ो जी जी हाँ ये इतने सेंस ठीकु आहे न सही ही जेका रोज़मर्रा इस्तेमाल जी आहे उहा एप्लाइड मैथ आहे Yes, sir. माना जंहिंजो इतलाक थिए थो आम माण्हू जी ज़िंदगी में Yes, sir. मिसाल तौर त भई टे मानियूं खाए थो बाबा 50 माण्हू दावत ते आया आहिनि बाबा पाए खाईंदो वरी हेतिरियूं देबू लाइणियूं पवंदियूं वरी बिज़नेस में हेतिरियूं बोतलूं इंसान ॼमे थो तॾहिं खां इहो जेको आहे न अंगनि जो सिलसिलो शुरू आहे बाबा हेतिरा ॾींहं थी वियो हा हेतिरा ॾींहं थी वियो हीअं थी वियो हेतिरो कद थी वियो हेतिरा ॾंद थी विया हीअं थियो यानी असुल में ये जेका मैथ आहे न ही Yes, sir. हिन जो मुंहिंजे हिसाब सां आम तौर ते माण्हू इहे जेको सवाल हिन कयो त भई हिन जो ई फ़ाइदो कहिड़ो आहे आम ज़िंदगी में छा हिन जो यूज़ेज आहे ही त ईअं ई आहे पर असां पढ़ियो आहे जीअं लोह खे तिखो करण जे लाइ रवात हूंदी आहे न Yes, sir. अहिड़ी तरह ई ज़हन खे तेज़ करण जे लाइ ज़रूरी है. रियाज़ी ऐं उनजूं मशकूं इनमें भले इनको आम जिंदगी में ठीका कोन है यूज कुछ भी कोन है पर याद रहे इन्हें सां क्यूरियोसिटी बार में पैदा थी Yes, sir. हां क्यूरियोसिटी ही पैदा थिए थी हितां खां शुरू थियो हाण अॻिते छा थींदो Yes, sir. अॻिते हाण की थींदो हिते छा थींदो हिन मां छा ठहियो टे चार फार्मूला हिन में अप्लाई करणा पवंदा आहिनि पंहिंजे हिकिड़ो माण्हू में हिकिड़ी शइ क्रिएट थिए थी Yes, sir. त भई ज़िंदगी भी अहिड़ी तरह आहे मुख़्तलिफ़ माण्हू के डिसीजंस वठणा पवनि था इनमें जेको माण्हू में फ़ैसिले करण जी क़ुवत पैदा थिए थी वरी नतीजे ताईं पहुचण जी थिए थी त ज़हन में आउं हीअं कंदुसि त हीअं थींदो हीअं कंदुसि त हुनजी रिज़ल्ट हीअं निकिरंदी कंहिंसां विढ़ंदुसि त जेल में वेंदुसि कोर्ट में वेंदुसि हीअं थींदुसि यानी हिकिड़ो माण्हू जो हीअ बि ईअं ई आहे हीअ सम आहे इनखे माण्हू इंसान जे करे बाबा हाण हीअं थी वियो हाण अॻिते कीअं थींदो हिकिड़ो हिसाब थी वियो वाह वाह भलो हाणे ॿिए ते ट्राई कयूं यानी इहा ॻाल्हि न आहे जो माण्हू वञे त बाबा हिनजो को फ़ाइदो ई कोन आहे न साईं मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो त माना मिसाल तौर हिकिड़ा एग्ज़ाम जेके अचनि था जेका पेपरनि में सुवाल हूंदा आहिनि त हिकिड़ो घर आहे जंहिंमें 10 माण्हू आहिनि उन्हनि में जेका 20 ॾींहंनि जो खाधो आहे उन्हनि में जेकॾहिं 4 माण्हू घर छॾे वञनि था त उन्हनि जो खाधो 16 ॼणनि जो केतिरा ॾींहं कंदो अहिड़ियूं जेके सेंसिबल शयूं आहिनि जेके माना हू रिटन प्रोसेस में त आहिनि पर उन्हनि शयुनि जो मैथमेटिक में जेका फार्मूला या उन्हनि खे जेका सॉल्व करण जो जेको तरीक़ो आहे हू जेका कीअं थींदो आहे त ओड़े सेंस खां ही जेका शइ तव्हां पिया कयो स्क्वायर रूट जेका वेक्टर्स माना ही कंहिं शइ सां रिलेटेड आहे ही बि मतलब एड़ो को पाण ठाहे सघूं जी स्क्वायर रूट हाण पाण करियूं पिया त भई ही के बि शइ खे सिंप्लीफाई करण चई सघूं था कंहिंखे उनखे त भई हिकिड़ो सिस्टम आहे के पेचीदा शइ खे को अहिड़ो प्रोसेस उनखे माण्हू ओरिजिनल शक्ल में आणे Yes, sir. को का बि शइ मिसाल तौर रिसाइकल थिए थी Yes, sir. ही इन जो ईअं हिकिड़ो ई सम आहे हिनखे
इनके माण्हू ओरिजिनल शक्ल में आणण जो मतलब आऊं त इहो समझा त भई का बि शइ ठहे थी उन जी शेप ॿी थी वञे उन खे माण्हू चेंज करे वरी असली हालत में आणे त ही जेको आहे हलंदो असली हालत में थी वेंदो इहा बि हिन में थी सघे सही है ट्रिक्स बुधाइजो हाणे थोड़ी लेट थी है हां बस ही हिसाब हाणे ही रेडी आहे ही ॾिसो ही असांजी फर्स्ट टर्म थी वई ठीक आहे ओ 5x³ निशानी हितां खणो मां ओ बी टर्म ही आहे 2y² ठीक आहे हिन जो होल स्क्वायर छा यस सर ओ ही फॉर्मूला लिखियो पियो आहे न यस सर इन तो कितां का हलियो हाणे हिते अची वियो Yes, sir. ओरिजिनल ॾांहुं वञे पियो यस सर वरी ही असांखे जो ॿियो मूल मालूम करणो आहे तंहिं करे निशानी ॾियो यस सर हा साईं चाय पियो तो हा पियो पियो हाणे गिलास में असां उते पियूं तो छा हा बस ठीकु आहे वरी केमिस्ट्री जो उते साजिद आहे अच्छा साईं साजिद असां वेदरी जो का न, न। सिंधी लाइव करतो है कुझु कोन्हे आऊं तो चवां वरी अच्छा। ही मैथ जो थी वियो वो केमिस्ट्री जो आहे को टॉपिक वो थी वेंदो हा वैलेंसी और हा ठीक वैलेंसी अच्छा साईं ट्रिक्स जेका तव्हां पहिरियों ॿुधाई अच्छा साॻी हले बि सही हाँ ही हिसाब सम साॻियो हले Yes, sir. पर बस इनजो जेको आहे न इनजो जवाब अचे पियो हाणे ही खत्म त ही खत्म ठीक आहे न हाणे जो जवाब ही आयो 5x³ प्लस 2y² ठीक है बाबा यस सर हाणे को पढ़ी ॿुधाए जवाब 5x³ plus 2y² यस सर मतलब हाणे जरूरी कोना कि पूरी एक्सरसाइज इने ही फार्मूला ते डिपेंड करे यस सर हां थी सके तो ॿियो यस सर ॿियो तो हुजे हो माइनस अच्छा क्लियर है